नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। वक्त घोटकी में ख़बर ॾींदा घोटकी चेयरपर्सन सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जस्टिस रिटायर माजिदा रज़वी चयो त कानून अॾो को बि ताक़तवर न आहे। जुर्गनि ते मुकमिल पाबंदी लागू थियल आहे। इन करे जुर्गा कंदड़ बासर ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन डिप्टी कमिश्नर ऑफिस जे कमेटी रूम में ज़िले घोटकी जे इंतज़ामिया ऑफिसरनि सां गॾिजी कंदे कयो। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला, एडिशनल डिप्टी कमिश्नर मुस्तकीम कुरैशी ऐं असिस्टेंट कमिश्नर बीपुर माथेलो शहरियार खटक समेत पुलिस तालीम सोशल वेलफेयर ऐं ज़राअत खाते जे ऑफिसर शिरकत कई। उन मौके ते जस्टिस रिटायर माजिदा रज़वी ख़िताब कंदे चयो त सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जो बुनियादी मक़सद इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ करणु आहे। उन सिलसिले में हितां जी अवाम खे मुश्किल खां बचाइण ख़ातिर सखर में कमीशन जी ऑफिस खोले रहिया आहियूं त जीअं मुक़ामी माण्हू खे कराची जो पंधु न करणो पवे। हिन चयो त आम तौर ते अवाम जी शिकायत रही आहे त मुख़्तलिफ़ मसइलनि सबबि थाणनि ते शिकायत दर्ज कराइण लाइ वेंदड़ औरतुनि खे मुस्बत मोट न आहे मिलंदी, जंहिं करे औरतूं सख़्त मुश्किलातुनि जो शिकार थींदियूं आहिनि। उन करे SHO खे घुर्जे त हू थाणनि ते ईंदड़ औरतुनि जो एहतराम कनि ऐं शिकायत मिलण जी सूरत में फौरी तौर ते केस दाख़िल करे वधीक जांच कई वञे त जीअं खेनि तकिड़ो इंसाफ़ मिली सघे। जस्टिस रिटायर माजिदा रज़वी चयो त जेसीं ताईं क़बीलाई निज़ाम मौजूदु हूंदो तेसीं ताईं आम माण्हुनि जे हक़नि जी लताड़ थींदी रहंदी। उन करे मुआशिरे जी बाशूरु फर्दनि खे क़बीलाई निज़ाम ख़िलाफ़ आवाज़ उथारणो पवंदो त जीअं मुआशिरनि में तब्दीली अची सघे। हिन वधीक चयो त समूरा इदारा पंहिंजूं ज़िम्मेवारियूं बहितर तरीक़े सां अदा कनि त केतिराई समाजी मसइला हल थी सघनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।